निभागो सुतो त ईअं पियो आहे जे 100 ॾाचिन जो साईं हुजे। न कम जो न धन जो, दुश्मन अन्न जो। जॾहिं मां वॾेरनि जे घरां बुहारियूं ॾियां पोइ तो पेट भरण जेतिरो टुकुर मिले। ऐं ही मुड़ुस लाटूं खान ते सुतो पियो आहे। ऐं हू कबूतर ॾिस सॼो ॾींहुं तो कमाए, केतिरा न पैसा आहिनि कबूतर वटि, ऐं स्कूटर बि अथसि। अजायो हिन सुञे सां शादी कयमि। फासी वई आहियां। बेबी पानी तो पियार। छो छो मां तोखे पाणी ॾियां? पाण वञी पी अचो। अंधो आहे छा? अंधो आहे, मंडो आहे, टुंटो आहे? या मां का तुंहिंजी नौकराणी बीठल आहे जो तोखे पाणी पियारींदी रहां? हल कावर त केॾी अथई, मिर्चुनि खां मानी खाई वेठी आहीं छा? रोशू, तूं मुझे डेंपो ऐं चिलाटे जी हाणे ख़िदमत चङतरा नथो करे। निभागा तूं सॼो ॾींहुं हिरगो ते ॾुटे ते वेठो। हाणे वञ पुसरियूं पथराए वञ, कुतनि खे खारा त कुझु साह पइनि। ठीकु आहे रे सर, मां वञा थो। वञी डेंपू ऐं चिलाटे वारे कमरे में एसी हलाए उन्हनि सां गॾु वेही थो रहां। हा वञ, एसी में तूं बि वञी खटोलो विझी सुम्ही रह। मां वञा थो, मां त ओॾे ई सुतो पिया, तव्हांजो सॾु मारे थो वञे। हल हल साजिद पुत्र, वक़्तु वञे थो गुज़रंदो, किथे फाट न फाटी पए। हाणे असांखे देर न करणु खपे। जे देर थी वई त वॾो गंद थींदो साजिद पुत्र। बराबर बाबा साईं, हाणे असांखे वक़्तु विञाइण न घुरिजे। जेतिरो जल्दी थी सघे त मंगणी तारीख़ वठिजे। हा साजिद पुत्र, मां कागज़ ठाराए छॾिया। रोशनी जे नाले ते 100 एकड़ ज़मीन कराए छॾी आहे। इहो तोहफ़ो तूं रोशनी खे मंगणीअ ते ॾिजांइ। बाबा साईं, रोशनी का ग़रीब नाहे जो हुनखे ज़मीन ॾींदासीं त उहो ख़ुशि थी वेंदी। उहो पाण हज़ारनि एकड़नि जी मालिक आहे, असांखां वधीक कई गुना ख़ुशि आहे। अरे हेॾे सफ़ा को चरियो हुई, तोखे पंहिंजे पीउ जी पॉलिसी बि करणु नथी अचे। मां 100 एकड़ ज़मीन सिड़ाईंदुसि, 1000 एकड़ ज़मीन कठंदोसान, जेकी सरदार शाह ज़मान जी आहे, जेकी मूंखे अख में आहे। बराबर बाबा साईं, तव्हां सचा आहियो। बसि हिन रोशनी सां हिकु दफ़ो मुंहिंजी शादी थी वञे। हज़ारनि एकड़नि ज़मीन जो मालिक सिर्फ़ु मां ई हुंदुसि। ऐं इहो सरदार शाह ज़मान केतिरा ॾींहं ज़िंदा हूंदो? हाणे रुगो फाइल ठही अचे त सरदार शाह ज़मान खां शादीअ जी तारीख़ हली वठूं। बाबा साईं, हाणे हलो त हिन बरकत तपेदार सां मिली अचूं। तेरी मानी बानी खां बरकत तपेदार पंहिंजे शहर जो को ॾिस जो कोन्हे को। ॻाल्हायूं था सली, हलिया। ॾिस रशम, मां बाज़ी खटे चुको आहियां। केर बि मुंहिंजो कुझु बिगाड़े न सघियो। आसानीअ सां मां तुंहिंजी समूरी मिल्कियत ते कब्ज़ो करे वियसि। हाणे इहो सभु कुझु मुंहिंजो आहे। वीर मुझे न, तुंहिंजो हिते कुझु बि न आहे ऐं तोखे कुझु बि न मिलंदो, सिर्फ़ मौत खां सवा। बेवकूफ़ छोकिरी, मूंखे केरु मारींदो? अञा कहिड़ो मां पुटु ॼणियो ई न आहे जो मूंखे मारींदो। मर्दनि जे हथां मुड़ुस मरंदा आहिनि ऐं तोखे औरत ई मारींदी। लतीफ़ा न ॿुधाए। ॾिस रेशम, हाणे तुंहिंजो दुनिया में को बि माइट मिट न आहे बचियो। इन करे सुठो अथई, मूंखे पंहिंजो कर, ज़िंदगी ठाठ सां गुज़रंदी। मुंहिंजो लोंग वेठो आहे ऐं मुंहिंजी मिल्कत लोंग आहे। उहो बि मुंहिंजे क़ैद में आहे। उनखे मारण में केतिरी देरि लॻंदी? मुंहिंजी हिकिड़ी फ़ोन कॉल ते लोंग जो साह परवास करे वेंदो। सुठो अथई तूं मूंसां शादी कर, सम्झी छो नथी? मां लोंग सां शादी कंदसि
तोसां न कंदसि मां लौंग खे माराए छॾींदुसि। कोई मां बि ज़िंदा न रहंदसि। मां तोखे प्यार सां सम्झाए रहियो आहियां। पीर मुझे न मां त तोखे मिंथ करे रही आहियां, इन जे करे त इन ज़िद तां लही वञ। इन जो मतिलबु त इज़त सां तूं ॼाणी ई कोन्ही। मां तोसां ज़बरदस्ती शादी करे सघां थो। पीर मुझे न कोई बि मुंहिंजी दिल लौंग जे लाइ तड़कंदी। लौंग 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 मां हींअर जो हींअर बख्शू बदमाश खे चई लौंग खे माराए छॾींदुसि। बशकू बदमाश, इन जो मतलब त लौंग इन बदमाश जी क़दम ई आहे। हलो बख्शू। पीर मुझे न तरस, मूंखे सोचण जे लाइ वक़्तु घुर्जे। ठीकु आहे, मां तोखे 2 ॾींहंनि जी मोहलत ॾियां थो। पीर मुझे न मूंखे सिर्फ़ हफ़्ते जी मोहलत खपे, इन जे करे त मां ये जल्दी फ़ैसिलो नथी करे सघां। ठीकु आहे। रोशनी, सच पुछी त एक मिनट भी मुझे चैन ना है। बस ॾींहुं रात सिर्फ तुझी तात अथम। तोखे छा तो लगे साजिद त मां घर में आराम सां सुती पई आहियां? साजिद साईं इएं न आहे। मुंहिंजे मन में भी तव्हांजी यादुनि जा अंबार उथनि पिया, पर तव्हां फिक्र न कयो। हाणे त बाबा साईं भी राज़ी थी वियो आहे। जिते एतिरा ॾींहं इंतज़ार कयो अथव, कुछ ॾींहं ॿिया भी इंतज़ार कयो। रोशनी, मां चाहियां थो त हाणे असांजी मंगणी थियणु घुरिजे। साजिद, मां बार बार बाबा साईं खे नथी चई सघां। तव्हां चाचा बंगुल खे चओ त बाबा साईं खां मंगणे जी तारीख़ वठे। मां बाबा साईं सां ॻाल्हि कयां थो। भला मूंखे इहो त ॿुधा, मंगणी में तव्हां मूंखे तोहफ़ो कहिड़ो ॾींदो? मां पंहिंजी ज़िंदगी तोखे तोहफ़े में ॾींदसि। हिन खां वधीक तोखे छा घुर्जे? बराबर रोशनी, तव्हां खां वधीक हिन पूरी दुनिया में मुंहिंजे लाइ वधीक को बि तोहफ़ो न आहे। भला तव्हां मूंखे मंगणे ते कहिड़ो गिफ्ट ॾींदो? वो सरप्राइज़ आहे, ऐं वो सरप्राइज़ तव्हांखे मंगणी वारे ॾींहुं मिलंदो। अच्छा ठीकु आहे, पोइ त मूंखे हिन गिफ्ट जो इंतज़ार रहंदो। साजिद, हाणे देर थी वई आहे, असांखे हलणु घुर्जे। ठीकु आहे, पर मिलंदी रहिजा। मुंहिंजी दिलि खे ॾाढो सुकून थो मिले। वाह साईं, अॼु त ॾाढो दिलेर थी वियो आहीं। उहो बि मुंहिंजे अची भरिसां वेठो आहीं। पोइ चरी हाशिम बाग कम सां वियो आहे। हाणे उहो कलाक ॿिनि खां पोइ मोटंदो। एतिरी सिक लॻंदी अथई मुंहिंजी? हाय हाय मीरा, सिक जी ॻाल्हि ई न पुछ। तो में त मुंहिंजो साहु आहे। त पोइ पंहिंजे साह खां एतिरो परे छो रहंदो आहीं? मीरा, कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां, जेकॾहिं ही जिस्म कपिड़े जी हुजे न, त पंहिंजो सीनो चीरे तोखे ॾेखारियां, ऐं
पंहिंजी सॼी ज़िंदगी तोखे लोक खां लिकाए पंहिंजे अंदर में समाए छॾिया। मीरा, मां तोखे कहिड़ा मिसाल ॾेई कहिड़ा मिसाल ॾियां त मां तोसां केतिरो प्यार कंदो आहियां। दिलावर, मूंखे सम्झाइण जी ज़रूरत नाहे। जीअं प्यार खे मूं सम्झो आहे न, शायदि दुनिया जी कंहिं औरत सम्झो हुजे। सच पुछी न, दिलि त मुंहिंजी बि चाहींदी आहे त मां तोखे पंहिंजे नेणनि में लिकाए छॾियां। अखियुनि में थी वे त वारे ढकिया आहिनि। तोखे ॾिसे न ॾे, आउं न पसां की ॿियो। बसि मीरा, हाणे वञी बाक़ी ॾींहं बचा आहिनि, रुगो शादी थी वञे पोइ आउं तोखे ॿुधाईंदुसि त मुंहिंजी तोसां केतिरी मोहबत आहे। मजनू, हाणे वञ, चाचो आशिम अचण वारो हूंदो। वक़्तु गुज़रंदे देरी कान थी। चाचो आशिम। बसरा, तू वारो कर, सरदार साईं ॾे न्यापो कर त लौंग ई पीरे सान बशकु बदमाश जे कैद में वेठा आहिनि। बसरा, समझी वई है ना हाणे? हाँ हाँ जीजा, बसरा जड़ी कचे तड़ी पके मोचा पकीर फिरंदा था वतन पिया। रुगो अधे कबूतर खे अचण ॾे। ॾिस त मां कीअं हीअं 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 थी न्यापो पहुचायां। ऐं हाणे ॾिसां इहो पीर मुजन मूंसां कीअं तो शादी करे। साईं हिकिड़ी ॻाल्हि अथई, तकड़ करे पीर मुजन सां न उचाइजांइ। जेसी ताईं पीर एहसानो ऐं लौंग घर न पहुचनि तेसी ताईं हाली सब्र खां कमु वठो। मासी बसरा, हाणे तू वेही ॾिसजां तने पीर मुजन खे कीअं थी मां बोतल में लाहियां। साईं हाणे तूं कर आराम, मां वञा वञी मुजन साईं खे हथ ॿधी मोकलड़ी वठांसि, सिधो वञी ठका उते ॻोठ कयां। ठीकु आहे बसरा, पर तकड़ कजां। हाज़ुर साईं, तू उल्को ई न कर। बसरा कचे हुजे जा पके मोजा फकीर फिरंदा था वतन पिया। हा सरदार साईं, मूंखे इहा पक आहे त जेसीं ताईं यूएसपी इन ज़िले में आहे न, असां पीर एहसान साईं लाइ कुझु बि नथा करे सघूं। बहादुर ख़ान, इहा ॻाल्हि मां चङी तरह सम्झी वेठो आहियां। मां ॿार न आहियां, 7 राजी सरदार आहियां। 7 राजनि खे हलाइण वारो मां सरदार आहियां। यूएसपी खुलम खुला पीर मुजन जो साथ पियो ॾे। ख़ैर, केॾां वेंदो यूएसपी? इहो बि ते, असां बि ते। ख़बर पइजी वेंदसि चंद ॾींहंनि जे अंदरि। मां सोचां थो त असांखे हली होम मिनिस्टर साहब सां मिलणु घुरिजे त जीअं एसपी खे हितां हटायूं। जेकॾहिं एसपी असांजी मर्ज़ीअ जो अची वियो त पोइ एसएचओ वरी कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। बहादुर ख़ान, अहिड़नि करप्ट माण्हुनि जो नेटवर्क ॾाढो मज़बूत हूंदो आहे। उन नेटवर्क खे टोड़ण जे लाइ थोरो घणो वक़्तु लॻंदो। बहादुर ख़ान, इहो पीर मुजन बि थोरो घणो असर रसूख रखे थो। हुन बि थोरी घणी इन होम मिनिस्टर सां सलाह दुआ आहे। थी सघे थो त होम मिनिस्टर बि उन जो पासो वठे। भली हुजे सरदार साईं, पर वोट बैंक त असां वटि आहे न। आख़िर इन होम मिनिस्टर खे वोट त असां खां ई वठणा आहे। सरदार साईं, असांखे हिकिड़ी कोशिशि ज़रूरु करणु घुरिजे, पोइ जेका असां साईं जी क़िस्मत। सरदार साईं, मुंहिंजो ख़्यालु आहे त तव्हां अनवर ख़ान ऐं मां हली होम मिनिस्टर साहब सां मिलूं था। जेकॾहिं हुनखे असांजो अर्ज़ु क़बूल पियो त बिस्मिल्लाह, न त पोइ वोट बि परे न आहे। ठीकु आहे बहादुर, तूं मां ऐं वॾेरो अनवर शहर था हलूं। हूअं बि मूंखे शहर हलणो हो। ठीकु आहे सरदार साईं, मां त चवां थो त वॾे अनवर खे बि इन ॻाल्हि खां आगाह कयूं त पाण होम मिनिस्टर ॾांहुं हलंदासीं। ठीकु आहे बहादुर, तूं भले वञ, तयारी कर। वॾेरो अनवर अचे थो, हुन सां बि सलाह मसलत मां कयां थो। ठीकु आहे? पर सरदार साईं, मां त चवां थो अॼु शाम ई हलूं।
ठीकु आहे, तूं वञी तयारी कर, मूं तोखे चयो न। अनवर अचे त पोइ हुनखे बि तयारु कयां थो, पोइ गॾिजी था टई हलूं। ठीकु आहे। ठीकु। मुर्शिद साईं, मूंखे घर जी ऐं पेगड़े जी ॾाढी सिक लॻी आहे। जे तव्हां मूंखे मोकल ॾियो दिलि सां त सुबुह जो वञी ॻोठूं चकर हणी अचां। पर हुन त तोखे घर मां कढी ॿी शादी करे छॾी हुई न। मुझन साईं, हुनखे बराबरि मुंहिंजी ॻण कोन्हे, न ॻणती आहे, पर मूंखे हुनजो उल्को आहे। बसि चवंदा आहिनि त मुड़ुसु जेको आहे सो मिज़ाजी खुदा आहे। हाणे जेको ॻण नथो करे त उनजी मर्ज़ी, पर मूंखे उल्को थिए थो पियो मां मोकल घुरां वठी। ऐं तूं जल्दी वापसि अचिजांइ ऐं रेशम खे राज़ी कजांइ त मूं सां शादी करे। मुर्शिद साईं, मुंहिंजो बि तव्हां सां वाइदो आहे, रुगो ॻोठाऊं थी मोटी अचां, रेशम खे अहिड़ियूं थी पटियूं पढ़ायां, अहिड़ियूं थी पटियूं पढ़ायां जो इहो लौंग फ़कीर वेंदुसि विसरी, पाण ई तव्हांखे चवंदी निकाह जे लाइ, पाण आमादा कंदी तव्हांखे शादीअ जे लाइ। पोइ त बसि माई बसरा, तो जे मुंहिंजो इहो कमु कयो न त तोखे दिलि घुरियो इनाम मिलंदो। तव्हां दिलि जाए कयो मुर्शिद साईं, तव्हां दिलि जाए कयो। इहो मुंहिंजे खॿे हथ जो खेल आहे। मां रुगो मोटी अचां, पोइ ॾिसो त कीअं थी राज़ी कयांसि पई। माई बसरा, इहा त मूंखे बि ख़बर आहे, तूं इन्हनि कमनि जी माहिर आहीं, तॾहिं त पाण वटि रखियो अथमि। मुजर साईं, पोइ मां सुबुह जो वञा न ॻोठ। ठीकु आहे, ठीकु आहे, तूं भले वञजांइ ॻोठ। महिरबानी महिरबानी, लख कुर्ब। अस्सलाम वालेकुम सरदार साईं। वालेकुम अस्सलाम। वे बंगुल, ये हाल अहवाल बंगुल खान है? खुशा खैर खैरियत? सरदार साईं, अल्लाह जा करम आहिनि। तव्हां ॿुधायो, तव्हां त केरु आहे न? पूरा खैर आहे, अल्हम्दुलिल्लाह, रब जा एहसान। हाँ, ॻाल्हि कर, कीअं अचणु थियो आहे? सरदार साईं, तव्हांखे त इहा ख़बर आहे, रब साईं मूंखे हिकिड़ो ई पुटु ॾिनो आहे, साजिद। चवां थो त उनजे मथे ते मोड़ ॿधां, इहा आस अथमि, अलाह पूरी कंदो। तव्हां असां ते वॾी महिरबानी कई, तव्हां पंहिंजी धीउ रोशनी जो संग असांखे ॾेई छॾियो आहे। ऐं इहा बि मूंखे ख़बर आहे त तव्हांजो फ़ैसिलो पथर ते लीक आहे। ऐं इहा बि ख़बर अथव, कौल जा सचा ऐं वाइदे जा पका आहिनि। पोइ बि दुनिया जी रस्मुनि जे हिसाब सां धीउ रोशनी ऐं साजिद जी मंगणी मां चवां थो धूमधाम सां कयां। तव्हांजो छा ख़्यालु आहे? बंगुल खान, मां बि इहो ई चाहियां थो, जेतिरो जल्द थी सघे पंहिंजी न्याणी जो पार लाहियां। बंगुल खान, तोखे त चङी तरह ख़बर आहे, जो पीर एहसान मुंहिंजो दोस्त हो, हाणे उहो तकलीफ़ में आहे। मंगुल खान, पुलिस बजाए असांजो साथ ॾियण जे असांजी रस्ता रोक करे रही आहे। एसपी साहब पहिरीं हक़ इंसाफ़ जी ॻाल्हि कंदो, हाणे उहो ई एसपी धुर बणिजी वियो आहे, हुननि जो साथ पियो ॾे। हा सरदार साईं, मूंखे बि पीर एहसान जो ॾाढो ॾुख आहे। मंगुल खान, फ़िलहाल त मां कराची वञी रहियो आहियां, हुते वञी होम मिनिस्टर सां मिलंदुसि, हुनखे सभु ॻाल्हियूं ॿुधाईंदुसि। जेसि ताईं एसपी जी तॾावेड़ न कराईंदुसि मोटंदुसि न। बाक़ी रहियो एसएचओ, इनखे बि ॾिसी वठंदुसि। बाक़ी रही तो वारे पुट जी मंगणी, हुनजी बि मां तारीख़ तोखे ॾींदुसि। जे इहा ॻाल्हि आहे सरदार साईं, त सभ खां अॻु में इहो कमु करे अचो, ॿिया कम पिया थींदा। सरदार साईं, बाबा हाणे असांखे इजाज़त ॾियो त वञो। मंगुल खान, इहे कीअं थींदो? मुंहिंजे तजे ते आयो आहीं, बग़ैर मानी खाराइण जे मां कोन छॾींदुसि तोखे। महिरबानी सरदार साईं, हूअं बि घणा ई चकर तव्हांजूं मानियूं खाधियूं, हाणे मानीअ ॿिए चकर खाईंदासीं। रुगो दुआड़ी करे छॾियो हिन फ़क़ीर। ठीकु आहे, जेका तुंहिंजी मर्ज़ी, जेमें तूं ख़ुशि। अलाह ख़ुशि करे सदाईं।